ही नज़र ईंदड़ इलाइक़ो हैदराबाद खां 50 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते कोल माइनिंग लाखड़ा आहे, जितां जे रोडनि जी हालत इंतहाई ख़राब आहे। रोड बिल्कुलु खंडरात बणियल आहिनि। अक्सर हिन रोड ते 10 व्हीलर लोडर सफ़र कनि था, जिन वसीले कोयलो हिक हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल थिए थो। जॾहिं त हितां सफ़र कंदड़ ट्रक, डास्टन, रक्शा समेत ॿियनि अनेक गाॾियुनि जा ड्राइवर मेन हाईवे 7 खां लही कोल माइनिंग में दाख़िल थियण खां पोइ वॾियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई सफ़र तइ कंदा आहिनि। जॾहिं त हिन रोड खे पंहिंजे पाण मथां हिकु क़िस्म जो अज़ाब महसूस कंदा आहिनि। हीउ इलाइक़ो मुकमल रण आहे। आसे पासे जबल ई जबल आहिनि। जॾहिं त ही वीडियो में नज़र ईंदड़ हिक हथ खां मारूम होत खान दाइदाणू, जेको केॾी न बि आसानी सां टाली खे लोड करे रोड ते भराई करे पियो। जॾहिं त होत खान जे मुताबिक़ त मूंखे रोज़ानी लेवल ते 500 खनि ॾिहाड़ी मिले थी। ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि वारा ख़र्ची तौरु ॾींदा आहिनि ऐं अक्सर माण्हू हिक हथ सां महिनत ते बि दाद तौरु ख़र्ची ॾींदा आहिनि। दोस्तो, इन मां साबित थियो त होत खान हिक हथ हुजण बावजूद पिनी खाइण खां पंहिंजी महिनत मज़दूरी करे पेट पारण खे तरजीह ॾिए थो, न त अक्सर माण्हू ठीक ठाक हुजण बावजूद बि रोडनि ते पिनंदे नज़र ईंदा आहिनि। छा नालो आहे साईं तव्हांजो? होत खान। केरु आहियो पाण तव्हां? दाइदाणू। अच्छा, हीउ कहिड़ो इलाइक़ो आहे तव्हां जिते कमु कयो पिया? लाखड़ा कोल माइल खानोट। अच्छा, तव्हांखे रोज़ानी जा घणा मिली वेंदा आहिनि इन जो रोड जी भराई कंदा आहियो? हिन जो हिसाब कोन्हे, केॾो वधा केॾो घटि आहे, 500-600 मिलियो वञनि। अच्छा, तव्हां हिन में मञा हथ जी माज़ूरी जे बावजूद बि मञा कमु ज़बरदस्त कयो वञो था? हा, बसि गुज़ारो कयूं था, जेको नसीब मिलियो वञे हिमत कयूं था। अच्छा, तव्हांजो हुकूमत सिंध खां कहिड़ो मुतालबो आहे? बसि असांखे इहो मतालबो आहे त जेको असांखे रोज़गार जा अहिड़ो खोले ॾिन को कारोबार, त उहो माण्हू खणी करे त इन मां जान छुटी वई। अच्छा, जेको माज़ूर कोटा में नौकिरियूं इन में तव्हां अप्लाई कयो आहे? न, नौकिरियुनि में कोन्हे, नौकिरी मिली न। हीअं पे नौकिरी छा कंदासीं? हाणे अची मरण कंदे पिया आहियूं, हाणे नौकिरी छा किथां कंदासीं?